खैबर में तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ चोटी ठोड़ा में ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरनि में गुज़िरियल ॾींहुं जुमे निमाज़ टाइम ते घरू इल्ज़ाम तराशी तां हलंदड़ पुराणे तकरार जी झेड़े जी ॿेर बाहि भड़की उथी है। ख़ासकेली बिरादरी जे धुर नंबर 1 मोहम्मद आसिफ ख़ासकेली, अब्दुल वाहिद ख़ासकेली ऐं घर जे ॿिनि ॿारनि समेत एहतिजाज कंदे मीडिया जे नुमाइंदनि खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं जुमे निमाज़ महिल असांजे नौजवान गफ़ार ख़ासकेली, संदसि सोट अल्ताफ़ ख़ासकेली ऐं संदसि भेणाए नवीद सां हथियारनि जी ज़ोर ते गॾु अची करे असांजे घर में घिड़ी असांजे माण्हू गफ़ार खे गले में टुवाल विझी मारकुट करे कूड़े केस में उडेरो लाल विलेज पुलिस वटि थाणे में लाकअप कराए छॾियो ऐं घरनि मथां फायरिंग करे मसमात बेनज़ीर ज़ाल गफ़ार ख़ासकेली ज़ख़्मी थी पई है, जेका सिविल अस्पताल हैदराबाद में इलाज जे हेठि है। हिकिड़नि शाही कई ॿिया लिकी वेठा, पोइ टंगू बाहूं ॿधी हुनखे मारे जाम मारे गिची में फाहो ॾी पुलिस हवाले करे पासराटी में धकासि, बाह में धकायसि, उहो ॾी छॾियो थाणे ते। ऐं मुंहिंजो भाइटे खे गुम करे छॾियो, 8 सालनि जो फैज़ाना। हाणे असांजी अपील आहे SP के हैदराबाद जे के ऐं मटियार ज़िले के असांखे इंसाफ़ कयो। मुंहिंजी भाउ घर वारी मुंहिंजी उहा बेनज़ीर, उनखे बि गोली टंग में लॻल आहे। फैसलो थियो मस्जिद में, असांजो थियो चङो मसाज मरकज़ के लिए उन फैसलो कयो, मस्जिद में फैसलो करण खां बावजूद ही छोकिरो असांजो बनी निकल विया, उन गस में मारे कुटे पोइ पुलिस खे ॾेई आया। असीं उॾेई भॻायो, पोइ हिते आया घर में का शइ कान छॾी अथनि, हर 3 टपड़ असांजा भञी खणी का शइ घर में ज़ुल्म असांजो न कयो अथनि, अञा ताईं ज़ाहिर कोन्हे। गुम थियल असांजो नंढड़ो फैज़ान अली आहे, जेको पुलिस में आहे, उनजो गफ़ार आहे, अब्दुल गफ़ार जेको आहे उनखे मारे कुटे पुलिस जे हवाले। उहे असांजा मामान जा छोकिरा आहिनि, पाण मामू जेको वॾो गुज़ारियो गुल हसन ख़ासकेली जा छोकिरा आहिनि। सबंध न आयो बसि में पहिरीं गस तां फैसलो असां इंसाफ़ कयो वञे। फैज़ान अली अब्दुल वाहिद जो पुटु, पोइ मुंहिंजो चाचे सां गॾु हो, मुंहिंजो गुम कयूं, मुंहिंजो बच्चो हुतां पिया आयो, पोइ त हिकिड़ा लिकी वेठा आहिनि, ॿिया पिया पुठियां शाही कई अथसि, पोइ हिते जी मूंखे ख़बर कान्हे, 2 कलाक मुंहिंजे बच्चे सां विढ़िया आहिनि, पोइ पुलिस आंदी अथनि, पोइ उनखे पुलिस खे टॉल गिची में ॿधे घुटा ॾेई मूंखे गेले मुंहिंजे बच्चे खे ॾिनो अथनि। पर हर दम मूंसां ज़ुल्म, 5 मिंट कान थी निकिरे सघां, मुंहिंजा माल मता, मुंहिंजा जानी माली नुक़सान, ही 5 चक्कर मूंसां कए अथनि ज़ुल्म। गफ़ार ख़ासकेली घरवारी खे गोली लॻल आहे, उहा अस्पताल में पई आहे, मुंहिंजो पुटु जेल हवाले आहे, उहा कान आई आहे, हींअर ऑपरेशन थींदी। मूंसां ज़ुल्म वॾा कया अथनि, 5 लख मुंहिंजा घर में आया, मुंहिंजी अलमारी भञी खया अथनि, मूं माल मता खपा ही मुंहिंजा ज़ोरी ज़बरदस्ती कया, मुंहिंजा 5 लख खया अथनि, ऐं वठंदी सान। अपील थी कयां वसवारनि खे, जेका पुॼनि मुंहिंजी मां कान विढ़ी। झेड़े जी धुर नंबर 2 नवीद ख़ासकेली, ज़हूर ख़ासकेली जी जिन मीडिया खे मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त असांजो पाण में मथे धुर सोटनि सां पुराणे तकरार जो झेड़ो हलंदड़ आहे, जेको हिक ॿिए मथां घरू इल्ज़ाम तराशी आहे, जंहिं ते असां हिक ॿिए ते FIR उडेरो लाल विलेज जे थाणे ते पिणु कटायल आहे। जीअं त मथे धुर जो नालो रूपोस जवाबदार गफ़ार ख़ासकेली खे पुलिस उडेरो लाल विलेज रोड़ी कैनाल 71 मोरी वटां गिरफ़्तार करे वई आहे। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी ऐं वसवारनि खां पुरज़ोर अपील करियूं था त वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।